4-5 ॾींहं अॻु जॾहिं सिंध असेंबलीअ में पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी चेयरपर्सन मोहतरमा फरियाल टालपुर खां हिकु सहाफ़ी पुछियो हो त मोरे वाक़े बाबति तव्हांजो छा चवणु आहे त फरियाल टालपुर साहिबा चयो त उनखे पुलिस क़ानून मुताबिक़ हल करे रही आहे। उनखे पुलिस ॾिसी रही आहे ऐं क़ानून मुताबिक़ उन मामले खे डील कयो वेंदो, क़ानून मुताबिक़ उनखे हलायो वेंदो। क़ानून सिंध में कहिड़ो आहे? उहो इहो आहे त ॻोठ बिजराणी लिगारी जा जेके 22 मई ते हूअं त केतिरा ई माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, पर उन्हनि मां 3 ॼणनि बख्शल लिगारी, दिलशाद अहमद ऐं शहबाज़ अली खे नवाब शाह जी सिविल अस्पताल मंझां शिकारपुर पुलिस खणी वई ऐं हिननि ते शाहज़ेब चाचड़ साहब SSP आहे शिकारपुर जो, उन जे हुकुम ते पुलिस हिननि खे खणी वई। जन मंझां बख्शल पुट रसूल बख्श लिगारीअ खे 127 ग्राम आइस नशो रखण जे इल्ज़ाम हेठि हिन ख़िलाफ़ु 29 मई ते रहीमाबाद में FIR दाख़िल कई वई आहे। ॿियो जेको दोस्त आहे दिलशाद अहमद पुट मोहम्मद लाइक लिगारी, उन ते वरी अमरोट थाणे में 28 मई ते केस दाख़िल कयो वियो आहे त हिन वटां 150 ग्राम आइस अथाई। हू शिकारपुर में मनशा जो कारोबार कंदा हुआ। ऐं टियों केस जागण थाणे ते, उहो बि 28 मई ते दाख़िल थियो आहे शहबाज़ अली पुट ख़ादिम हुसैन लिगारी जे ख़िलाफ़ु। ऐं उन्हनि ते इहो इल्ज़ाम आहे त हुन बि 150 आइस हुन वटां 150 ग्राम आइस अथाई आहे ऐं हू बि शिकारपुर ज़िले में मंशियात खपाईंदो हुयो। हीअ आहे असांजी सिंध, हीअ आहे असांजी सिंध पुलिस। ॿिए तरफ़ अॼु मोरे में सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां वॾो एहतजाज कयो वियो आहे। तमामु घणनि माण्हुनि 1,000 जी तादाद में उनमें शिरकत कई आहे ऐं पुलिस एक्ट खे कंडेम कयो आहे। पर पुलिस कीअं थी जांच करे मामलनि जी, ॾोहारी कीअं थी बणाए, हीअ उन जी हिकु झलक आहे। सुप्रीम कोर्ट जे वकील जनाब शबीर शर त थोरो वधी वियो आहे, जंहिं चयो आहे त अॼु सिंध पुलिस पंहिंजे मुंहं ते दांगी मले छॾी आहे। पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।